Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. सिंध काबीना मैट्रिक इंटर ऐं डिप्लोमा जा सर्टिफिकेट्स बिना इम्तिहान जे जारी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध वर्कर्स कंपनसेशन ऐं सिंध इंफॉर्मेशन कमीशन जे रूल्स में तरमीम जी बि मंज़ूरी। काबीना एक्सपो फील्ड सेंटर ऐं 150 बेड्स से बदल हाई डिपेंडेंसी यूनिट लाइ ख़र्च जी बि मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध काबीना वफ़ाक़ी हुकूमत जी हिदायत ते कणिक मार्केट में मोकिलण वारे मामले ते फ़ैसिलो मुलतवी करे छॾियो। काबीना जे ईंदड़ इजलास में गौर करण जो फ़ैसिलो। खुराक खाते जे सेक्रेटरी चयो आहे त कणिक ऐं अटे जा अघु वधण सबबि सिंध जी कणिक ॿियनि सूबनि ॾांहुं वञी रही आहे। सूबे में कणिक जो घुर्बल ज़ख़ीरो मौजूदु आहे ऐं राति खां ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई वई आहे। वॾे वज़ीर तरफ़ां कणिक ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई बाबति रिपोर्ट पेश करण जी हिदायत। जिन्होंने इनको लेकर आए थे, अगर उनको साफ शफाफ पाकिस्तान बनाना था, करप्शन फ्री पाकिस्तान बनाना था, तो क्या आज पाकिस्तान करप्शन फ्री है? इस ऑर्डर में जो एहतसाब नाब का हो रहा है, हमारा एस्टेब्लिशमेंट का हो रहा है, हमारे कठपुतली सियासी जमातों का हो रहा है। नाब को रहना का कोई जहाज नहीं बनता। नाब का चेयरमैन जो खुद एक जमाने में जज था, अगर उसमें कोई शर्म है, अगर उसमें कोई हया है, अगर उसने ये ऑर्डर पढ़ा है, तो इस्तीफा दो, घर चले जाओ, बंद करो नायब को, ताले लगा दे इस गैर आईनी गैर जमहूरी इदारा का। पार्लियामेंट को फौरन एक्ट करना चाहिए। पहले कदम हमारा होना चाहिए कि हम नायब को खत्म करें, बंद करें। ये जो काला कानून पाकिस्तान की आईन पे लीगल सिस्टम ऑफ पाकिस्तान, इसको तो बंद करना चाहिए और फौरन सारे जमातों और स्टेक होल्डर्स को मिल के काम करना चाहिए। अगर आप नायब के थ्रू हुकूमतें बनाते हैं, सेलेक्टेड प्रिंसिपल्स को इक़्तिदार में को दिलवाते हैं, तो जो पाकिस्तान के मीशत का हाल है वही होता है आपका पाकिस्तान मीशत के साथ। जो हमारा जमहूरियत का हाल है आज, यही होता है इसके साथ। ख्वाजा साद रफ़ीक जे केस से सुप्रीम कोर्ट के फैसले में नैब एस्टेब्लिशमेंट और समूरन कठपुतली सियासी पार्टीज़ जो एहतसाब थी रहियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नैब के बंद करण चेयरमैन रिटायर्ड जस्टिस जावेद इकबाल का इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पार्लियामेंट के फौरी तौर हरकत में अचणु घुरिजे ऐं समूनियूं सियासी जमातूं मिली नैब जे कार्य कानून के ख़त्म करण लाइ गॾियल किरदार अदा कनि। जॾहिं जामननि खे हुकूमत में आंदो वेंदो आहे त मुल्क ऐं जमहूरियत सां अहिड़ो हशर थींदो आहे जेको हिन वक़्तु पाकिस्तान जो आहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान की करप्शन का पाक बणाइण लाइ पीटीआई के इक़्तिदार में आणींदड़ ॿुधाईं त छा मुल्क करप्शन का पाक थी वियो। हाणे त पीटीआई खे बि इक़्तिदार में रखण जो को बि जवाज़ नाहे। चूंडनि जी हाणे बि समूरनि पार्टीज़ खे खेॾण लाइ हिकु जहिड़ो मैदान न मिली रहियो आहे। हाफिज़ शेख मालियाती कमीशन में आओ। वफ़ाक़ी हुकूमत मालियाती कमीशन की जोड़जक वारो पहिरियों नोटिफिकेशन वापस वठी छॾियो। मालियाती कमीशन की जोड़जक जो नओं नोटिफिकेशन जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट अटॉर्नी जनरल के जवाब बाद मालियाती कमीशन की पहिरियों नोटिफिकेशन खिलाफ़ दाख़िल दरख़्वास्त सुखलाए छॾी। ॿुधनी दौरान अटॉर्नी जनरल नओं नोटिफिकेशन जमा कराईंदे चयो त हू पहिरें नोटिफिकेशन के हवाले से हुकूमत के मशवरो ॾिनो हो। हाणे नओं नोटिफिकेशन जारी थी वियो आहे। जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾींदे चयो त नोटिफिकेशन वापस थियण खां पोइ दरख़्वास्त बेअसर थी वई आहे। हाणे उनखे उकलायूं था। नवाज़ लीग अॻवान मोहसिन रांझा ऐं खुरम दस्तगीर तरफ़ां मालियाती कमीशन की जोड़जक बाबति जारी थियल पहिरें नोटिफिकेशन खिलाफ़ दरख़्वास्त दाख़िल कई वई हुई। नवंबर महीने का गाड़ियों से अजरक वाली नंबर प्लेट इस्तेमाल की वेंदी। सिंध काबीना अजरक वाली नंबर प्लेट मुतारिफ़ कराइण की मंजूरी ॾेई छॾी। सिक्योरिटी फीचर्स नंबर प्लेट्स की मंजूरी खां पोइ नंबर प्लेट ते रेट्रो रिफ्लेक्टिव वर्क इस्तेमाल किया वेंदा। काबीना के इजलास में एजुकेशन सिटी एक्ट 2013 में तरमीम की भी मंजूरी ॾिनी वई। तरमीम तहत चेयरमैन बोर्ड्स ऑफ इन्वेस्टमेंट खत्म। एजुकेशन सिटी के एग्जीक्यूटिव मैनेजमेंट काउंसिल जो चेयरमैन चीफ सेक्रेटरी और वाइस चेयरमैन सीट आबकारी खाते जो सेक्रेटरी होंदा। एजुकेशन सिटी मलीर ज़िले के देह चोहड़ में 8,921 एकड़ ते मुश्तमिल होंदो।
काबीना में इजलास में वफाकी हुकूमत का सिस्टर रुथ ल्यूस के सिविल अवार्ड ॾियण जो मुतालबो। सिंध काबीना अदावती शोबे के फ़ाइदो पहुचाइण लाइ सूबाई टैक्स में घटाई करे 2% करण जी मंजूरी ॾेई छॾी। इजलास के आगाही में ॿुधायो वियो आहे त टैक्स में घटाई सां स्टैम्प ड्यूटी 1%, कैपिटल वैल्यू टैक्स 1.5%, रजिस्ट्रेशन फी 1.5, टाउन टैक्स 1% ऐं टोटल 4% थिए थो। शहरनि जी जान ऐं माल जो तहफ़्फ़ुज़ पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। सुप्रीम कोर्ट सहाफ़ी मतीउल्ला जान जे अग़वा वाक़े जो नोटिस वठी छॾियो। IG इस्लामाबाद तलब। तौहीन अदालत केस ते ॿुधणी दौरान सहाफ़ी मतीउल्ला जान सुप्रीम कोर्ट में पेश। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद पुछो त छा बाज़ियाबी बाद मतीउल्ला जान जो बयान रिकॉर्ड कयो वियो। हिन केस में सभ खां पहिरीं त मतीउल्ला जान जो बयान रिकॉर्ड थियणु घुरिजे। अटॉर्नी जनरल चयो त मतीउल्ला जान जो बयान रिकॉर्ड नाहे थी सघियो। ॿुधणी दौरान सहाफ़ी मतीउल्ला जान तौहीन अदालत केस में जवाब ॾियण लाइ मोहलत जी इस्तदा कंदे चयो त अग़वा थियण सबबि जवाब जमा कराइण जो मौक़ो नाहे मिलियो। शफ़ाफ़ ट्रायल जो हक़ ॾिनो वञे। अदालत तौहीन अदालत केस जी ॿुधणी 2 हफ़्तनि लाइ मुलतवी करे छॾी। सहाफ़िन ख़िलाफ़ ॾोहनि जो ख़ात्मो अचणु घुरिजे। इस्लामाबाद में जेको कुझु थियो सॼी रियासत उन जी ज़िम्मेवार आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट सहाफ़ी मतीउल्ला जान जे अग़वा वाक़े खे इस्लामाबाद पुलिस लाइ टेस्ट केस करार ॾेई छॾियो। अदालत मतीउल्ला जान जी बाज़ियाबी बाद संदसि अग़वा ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त मोकिलाए छॾी। चीफ जस्टिस अतर मिनुल्ला रिमार्क्स ॾींदे चयो त इहा अलार्मिंग सूरत हाल आहे ऐं इन खे बर्दाश्त नथो करे सघिजे। जंहिं बि अहिड़ो अमल कयो आहे उहो ॿियनि खे विञाइणु चाहे थो। कंहिं में एॾी हिमत आहे जो पुलिस जे वर्दियुनि में अग़वा वारो कमु कयो। सहाफ़ी जे अग़वा में इस्तेमालु थियल गाॾियुनि मथां पुलिस लाइट्स लॻल हुयूं। सैयद मीर मोहम्मद शाह IBS सख जो वक़्ती वाइस चांसलर मुक़रर। नोटिफिकेशन जारी। अॻूणे VC निसार सिद्दीकी जे लाड़ाणे खां पोइ सीट ख़ाली पियल हुई जंहिं ते 21 ग्रेड जे प्रोफेसर मीर मोहम्मद शाह खे वक़्ती VC मुक़रर कयो वियो। सिंध में पुलिस खां वधीक धाड़ेल सरगर्म थी विया। घोटकी भरिसां हथियारबंद अताई डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा चनो खे अग़वा करे विया। वारिस हथियारबंदनि जा पेरा खणी कच्चे तरफ़ रवाना। कंदकोट में 2 ॼणनि खे अग़वा करण जी कोशिश नाकाम। हथियारबंद जुमो जाफ़री समेत 2 ॼणनि खे अग़वा करे कच्चे ॾांहुं वञी रहिया हुआ त पुलिस कार्रवाई कराए खेनि छॾाए वरितो। गौसपुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अग़वा थियल 5 ॼणनि जी बाज़ियाबी पुलिस लाइ चैलेंज पिणल। वारसन SSP कश्मीर जी ख़ातिरी बाद अॼु ॾिठल धरणो मुलतवी करे छॾियो। पुलिस के 2 ॾींहनि जी मोहलत। सकरन लॻ धाड़ेलनि हथां मुबैना तौर अग़वा थियल ॿाहिरि कोड़ल ऐं फारूक सुहाग पासियाब। पुलिस दावा कई आहे त हथियारबंद पुलिसी नाकाबंदी सबबि मुख़्तलिफ़िन खे छॾे विया। उबावड़ो भरिसां महीनो अॻु अग़वा थियल 3 ॼणा अल्लाह रखियो सोलंगी, अज़ीम सोलंगी ऐं अब्दुल रशीद मलिक बाज़ियाब थी घर पहुची विया। नौजवाननि जो चवणु आहे त वारिस कच्चे में पाक किताब खणी आया जंहिं ते खेनि हथियारबंदनि छॾे ॾिनो। सुप्रीम कोर्ट YouTube ते एतराज़ जोगे मवाद जो नोटिस वठी छॾियो। फ़िरके वाराणे ॾोह में मुलविस जवाबदार शौकत अली जी ज़मानत वारे केस में रिमार्क्स ॾींदे जस्टिस काज़ी अमीन चयो आहे त असांखे इज़हार जी आज़ादी सां को मसइलो नाहे। आवाम जे पैसे मां पघार मिले थी। असांजी कारकर्दगी ऐं फ़ैसिलनि ते ॻाल्हाइण जो आवाम खे हक़ आहे। छा FIA ऐं PTA ॾिठो आहे त YouTube ते छा थी रहियो आहे। YouTube सूदो सोशल मीडिया ते असांजे ख़ानदान खे बि बख़्श नथो कयो वञे। YouTube ते को चाचो त को मामो बणिजी वेही रहियो आहे। जजिस खे शर्मसार कयो वेंदो आहे। अदालत घरू खाते अटॉर्नी जनरल खे नोटिस जारी करे छॾिया। सिंध में कोरोना के मकामी मुंतकिलिन जा केसेस सामूं अचण जो सिलसिलो जारी। सखर सिविल अस्पताल के आइसोलेशन वार्ड में खानपुर महर वासी 37 वरनि जो शख्स फौत। भांसेदाबाद के गोठ वाहड़ जो रहवासी कोरोना विघे सिविल अस्पताल में फौत। कंबर में कोरोना वायरस जा 21 ऐं नौशर फिरोज में 15 केस सामूं अची विया। राणीपुर भरिसां प्राइमरी स्कूल गडेजी के 5 उस्तादनि जी कोरोना रिपोर्ट पॉजिटिव अची वई।
जाति में कोरोना वायरस जा वधिक 6 केस साम्हूं आया। ॼाम नवाज़ अली भरिसां बेरानी टाउन कमेटी जे चयन मुलाज़िमनि खे कोरोना वायरस जी तस्दीक। संजोरो में कोरोना जा वधिक 4 केस साम्हूं अची विया। मुतासिरनि जो अंग 144 थी वियो। सेवण में कोरोना जा वधिक 2 केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग 397 थी वियो। मेरा जवाब पहले भी ना था, आज भी ना है और हमेशा ना रहेगा। अपने शौहर मुरीद अब्बास के कत्ल का मैं कभी भी सौदा नहीं करूँगी, उसके खून का सौदा मैं कभी भी नहीं करूँगी। आप कहते हैं आतिफ जमान को सज़ा नहीं होगी और आतिफ जमान को तो कुछ होगा ही नहीं। अगर आपको इतना ही यकीन है तो आप डर काहे को रहे? आप फेस कीजिए ना ट्रायल को, और जो पैसा आप ऑफर कर रहे हैं वो बचा के रखिए। ट्रायल पे जो पैसा खर्च होता है ना वो काम आएगा और इंशाअल्लाह ताला मुझे यकीन है इंसाफ का बोलबाला होगा। मुरीद अब्बास जे कत्ल ते थियल नुक़सान जो अज़ालो त नथो थी सघे, पर ॻाल्हियूं करे सघजनि थियूं। एंकर पर्सन मुरीद अब्बास कत्ल केस जे मुख्य जवाबदार आतिफ ज़मान तरफ़ां ठाह जूं कोशिशूं तेज़। जवाबदार मक़तूल जे वारसनि ॾांहुं ठाह लाइ ॿीहर पैगाम उमाणे छॾियो। ज़रीअनि मूजिब आतिफ ज़मान एंकर पर्सन जे वारसनि खे पैगाम ॾिनो आहे त हू पंहिंजी ज़मीन विकिरो करे मक़तूल जे घर भातियुनि खे दीअ जी रक़म अदा करण लाइ तयारु आहे। मुरीद अब्बास जी ज़ाल सूदो ॿियनि घर भातियुनि जवाबदार सां ठाह खां खुतो जवाबु ॾेई छॾियो। ज़ारा अब्बास चयो आहे त हू पंहिंजे मुड़ुस जो केस आख़िर ताईं विढ़ंदी, भले डिघे अरसे ताईं केस हले। खेसि अदालत मां इंसाफ़ जी उमेद आहे। कातिलनि सां कॾहिं बि ठाह न कयो वेंदो। जिना अस्पताल जी एग्जीक्यूटिव डायरेक्टर डॉक्टर सीमी जमाली के कॉलन कैंसर जी तस्दीक। ख़ानगी अस्पताल में सर्जरी कई वई। डॉक्टर सीमी जमाली चयो आहे त सुभाणे 12 कीमोथेरेपी जा सेशन्स थींदा। सर्जरी मुकमल थियण खां पोइ हूअ ॿीहर अस्पताल जूं ज़िम्मेवारियूं संभालींदी। कराची जे इलाइक़े बल्दिया टाउन जे मियां वाली कॉलोनी में हथियार बंदनि जी फायरिंग ॾाढो क़तल, सदस पुट ऐं ॿ पोटा ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त घर ते फायरिंग करे 55 वरनि जे फज़ल खे क़तल कयो वियो। गोलियूं लॻण सबबि संदसि 25 वरनि जे पुट अमजद ऐं मासूम बालड़े अली समेत 3 ॼणा ज़ख़्मी। मीरपुर ख़ासी अदालत मनी लॉन्ड्रिंग केस में गिरफ़्तार कयल जवाबदारनि हरीश कुमार कड़ेला ऐं चेतन कुमार खे 5 ॾींहनि जे रिमांड ते FIA हवाले करे छॾियो। जवाबदारनि खे गुज़िरियल राति कराची ऐं मीरपुर ख़ास में कार्रवाइयुनि दौरान गिरफ़्तार कयो वियो हो। थुल भरिसां हथियार बंदनि भाॻियनि हथां मार्ची वियल चोर जे पलान में नौजवान एजाज़ सूमरो खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। मक़तूल जे वारसनि जो लाश रखी धरनो। संदन चवणु आहे त 7 महीना अॻु चोरी जी कोशिश दौरान भाॻे जी फायरिंग में वरकाली मीर बहर मार्ची वियो हो, जंहिंजे पलान में मीर बहर बिरादरी जे हथियार बंदनि नौजवान खे क़तल कयो आहे। कश्मीर भरिसां ज़मीन जे तकरार तां झेड़े दौरान फायरिंग में नौजवान लालदीन मज़ारी क़तल थी वियो, 10 ॼणा ज़ख़्मी। कंबर भरिसां ॻोठ गनो चांडियो मां 25 ॾींहं अॻु गिरफ़्तार कयल नौजवान ज़मीर चांडियो जो तशदुद ऐं गोलियूं लॻल लाश हथ। वारसनि जो चवणु आहे त पुलिस ज़मीर चांडियो खे क़तल करण खां पोइ संदसि लाश सिविल अस्पताल ॿाहिरां उछले वई। माही मकोल पुलिस ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ ॾियारियो वञे। पुलिस जो चवणु आहे त ज़मीर चांडियो एहलकार खां राइफल फुरे आपघात कयो। खैरपुर जी दहशतगर्दी तोड़ अदालत पीर चौगोट में नीगर अब्दुल अहद सोलंगी के ॾाढाई बाद क़त्ल करण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयल जवाबदार दिलबर चांडियो खे 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस जवाबदार जी 14 ॾींहं रिमांड लाइ दरख़्वास्त कई, जेका अदालत रद्द करे छॾी। रहीमयार खान वेझो नीलगढ़ वारे इलाइक़े में कारे इल्ज़ाम हेठि नौजवान जो मथो, मुछूं ऐं भिरूं पूरण बाद मुंहुं कारो करे तस्लील। वीडियो सोशल मीडिया ते वायरल। पुलिस वाक़े जो केस 6 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल करे वरितो।
सिंध हाई कोर्ट सखर टाउन कमेटी को डीजी जे रिटायर्ड मुलाज़िमनि खे सुभाणे ताईं पेंशन्स जा चेक ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत टाउन ऑफिसर ऐं चेयरमैन खे मुखातिब थींदे चयो आहे त मुलाज़िमनि खे सुभाणे ताईं चेक न ॾिना त पोइ हू जेल वञण लाइ तयारु आहिनि। हैदराबाद में वासा मुलाजिम पघारूं न मिलण खिलाफ सरापा एहतजाज। DHO खिलाफ धरणो हणी नारेबाज़ी। मुलाज़िमनि जो चवणु आहे त पखनि मुलाज़िमनि खे 6 महीननि ऐं कचनि मुलाज़िमनि खे 9 महीननि खां पघारूं न मिलियूं आहिनि। ईद वेझी आहे पर संदनि बचा बुकूं काटे रहिया आहिनि। फौरी पघारूं न मिलियूं त हू वासा जो निज़ाम मफ़रूज़ करे छॾींदा। मिठी में लेडी हेल्थ वर्कर्स जो ज्वाइनिंग ऑर्डर्स न मिलण खिलाफ DHO ऑफिस खां पैदल रैली कढी बाईपास ते धरणो। फौरी ऑर्डर्स जारी करण जो मुतालबो। मीरपुर ख़ास में बि लेडी हेल्थ वर्कर्स जो मुतालबनि मञता लाइ एहतजाज। मसला हल न थियण जी सूरत में पोलियो मुहिम जे बाइकॉट जो ऐलान। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में वाहन ऐं शाख़ुनि खे लगातार घारनि आपाशी खाधे जी पतवाइकी करे छॾी। जेकबाज जानू बेले जे इलाइक़े में जमाली बाग खे ओवरटॉप थियण खां पोइ 10 फुट घारो पाणी आबादी वारनि इलाइक़नि में दाख़िल। तंगवाणी भरिसां मूसा अलाहाबाद शाह के ॿिनि मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा पइजी विया। 25 ऐं 50 फुट घारा पवण जे नतीजे में भरपासे में पोखियल फसुल पाणी हेठि अची वियो। थुल भरिसां नसीर शाह खे लॻल घारो वधी 60 फुट थी वियो। पाणी फसल ऐं मच्छी जे फार्म खे बोइण बाद घरनि ॾांहुं वधणु लॻो। गड़ी खेरो भरिसां ताजा शाह के मिराली ड्रिप पटान 3 फुट घारो पइजी वियो। भरपासे में पोखियल फसुल पाणी हेठि अची विया। आपाशी अमलदार ऑफिसिस ताईं महदूद। ॻोठाणनि जो आपाशी अमलदारनि खिलाफ़ एहतजाज। नौकोट जी 22 मेल मोरी भरिसां 12 वरनि जो नींगर। गुलज़मान बुरी फौत। ऋण शाख मां लाश हथ। हाला भरिसां 27 वरनि जो धनार। अलाह बचायो मला। पेर तीरकण सबब दरिया में बुरी फौत थी वियो। खीरथर जी जाबलू पट्टी में बरसातुनि खां पोइ नई गाज वही आई। पाणी जे तेज़ वहकरे सबब बंदूबा वारे पुल टुटी वई। केतिरनि ई ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। पुल टुटण जे करे मुसाफ़िर गाॾियुनि जी अचवञ बि बंदि। कम सांगे शहरनि ॾांहुं वियल माण्हुनि जे ॻोठनि ॾांहुं वापसी नामुमकिन। इंतिज़ामिया ॻोठाणनि जी वार लाइ के बि क़दम न खयां। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन